चई त बेशक मैत अज़ाब कयो वेंदो आहे क़बर में बेबुकाए अहली अलाई उनजे अहल जे बुका जे करे बे तबीज़ जी आहे यानी बेबाज़ बुकाए अहली अलाई बेबाज़ किन चयो आहे इहा बेतबीज़ जी आहे यानी बाज़ बुका अहिड़ो हूंदो आहे जंहिंजे करे उनखे अज़ाब थींदो आहे बाक़ी ईअं न आहे किन वरी चयो आहे त ईअं न आहे किन वरी हिनजी अञा तावीर ॿी कई आहे जे घेट तावीर अचे थी हिकिड़ी त तावीर इहा ई आहे त बेबाज़ बुकाए अहली अलाई कंहिं बुका जे करे को अहिड़ो बुका हूंदो आहे जंहिंजे करे मैत जे मथां अज़ाब थींदो आहे उन बुका जे करे हिकिड़ी आहे ॻाल्हि उहो कहिड़ो बुका जंहिंजे करे अज़ाब थींदो आहे उनजे लाइ मुहदसिन लिखनि था त उहो बुका इहो आहे त मैत जेकॾहिं पंहिंजे घर वारनि जे का तालीम तरबियत न कई आहे ऐं उन्हनि खे इहा ॻाल्हि न सम्झाई आहे त मैत जे मथां रोअणु पिटणु जज़ा फज़ा करणु अहिड़े क़िस्म जा अल्फाज़ ग़लति ॻाल्हाइणु इहे सही न आहे जीअं हदीस शरीफ़ में अचे थो मंज़रबल ख़ुदूद व शक्कल जूब व दाब दाबल जाहिरिया भले से मिना इहा हदीस पाक आहे जंहिं ज़रब कयो ख़ुदूद खे पाण खे चंबाहीं शक्कल जूब पंहिंजा कपिड़ा लटा गिरेबान फाड़ियईं ऐं दाबल जाहिलियत वारा अल्फाज़ ॻाल्हायईं भले से मिना उहो असांजो न आहे यानी हिकिड़नि जो इहो ख़्यालु आहे त इनल मैत लयुअज़बु बेबुकाए अहली अलाई जी माना इहा आहे बेबाज़ बुकाए बेतबीज़ जी आहे माना बाज़ बुका अहल जो अहिड़ो हूंदो आहे जंहिंजे करे मैत खे अज़ाब थींदो आहे माना इहो बि हुनजे लाइ बाइस अज़ाब हूंदो आहे त तूं जेको सॼी ज़िंदगी हिननि में गुज़ारी तूं हिननि जो वॾो हुएं बॉस हुएं त तूं हिननि खे इहा ॻाल्हि न सम्झाई त बाबा मैत मरी वञे त उन लाइ सबुरु कबो आहे अल्लज़ीन इज़ा असाबत मुसीब कालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा व उलाइका हुमुल मुहतदून हाणे इहे तूं हुननि खे तालीम तरबियत कुझु न ॾिनी न तंहिंजे करे हुनखे अज़ाब थींदो ॿी तो जी जेका मुहदसिन कनि था उहा इहा आहे त जेकॾहिं को माण्हू कंहिं माण्हूअ जे लाइ माण्हू पार कढी रोअनि था चवनि था असांजो अहिड़ो हाणे साईं इहे माण्हू कंदा आहिनि माण्हुनि जी जहालत जी इहे रस्मूं हूंदियूं आहिनि हाणे साईं त पंहिंजो अहिड़े क़िस्म जा जेके पार कढी ऐं रोअनि था रोअंदड़ सकरा त पोइ इन में हुनखे पंहिंजो मलाइक जेके आहिनि चवंदा आहिनि हुनखे तूं अहिड़ो हुएं छा जहिड़ा तुंहिंजे लाइ लक़ब तोखे ॾियनि थिया माण्हू औरतूं मर्द तूं अहिड़ो हुएं छा हुनखे माना अहिड़ी क़िस्म जी जा ॾोरापा ॾियनि था ऐं हुनखे अहिड़े क़िस्म जी तंबीह कनि था किन चयो आहे इहा ॻाल्हि आहे किन वरी हिनजी माना अञा ॿी कई आहे जेका हिते आहे उहा इहा आहे चई त बीबी साहिब थी चए त इन मां कार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन लयुअज़ब बिख़तियती हुनखे पंहिंजे गुनाहनि जे करे मिले थी सज़ा माना उहो तकलीफ़ में आहे हे वरी छा रोअनि था वेठा हाणे रोअण कहिड़ो फ़ाइदो थींदो हाणे त बाबा तव्हां हुनजे लाइ तौबा कयो इस्तग़फ़ार कयो हुनजे लाइ को कुल पढ़ो को क़ुर पढ़ो त फ़ाइदो थिए त बाक़ी पिटींदो रहंदो कहिड़ो फ़ाइदो हुनखे उते सज़ा थी मिले जीअं अचे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन केतिरनि क़बरुनि जे मथां हिकिड़ी क़बर जे मथां बीठा फरमायूं त हाणे जेको आहे इन क़बर ज़ुल्मत अलैहि इस्तग़फिरू लि अख़ीकुम तव्हां पंहिंजे भाउ जे लाइ इस्तग़फ़ार कयो क़बर हुनखे भिकोड़ियो आहे इहा बि हदीस पाक आहे मतिलबु तव्हां रोअण में पिटण में आहियो हालांकि हुनजे मथां अज़ाब आहे हुनखे तकलीफ़ थी अचे हुनखे सां हिसाब किताब थो थिए तव्हां हुनजे लाइ चङा लफ़्ज़ ॻाल्हायो को क़ुर पढ़ो को इस्तग़फ़ार कयो उहो फ़ाइदे वारी शइ आहे न